नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां मुंहिंजो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, इरसा तरफ़ां चुलिस्तान पंजाब जे इलाक़े खे पाणी फ़राहम करण जे लाइ ऐं उहो पाणी बि सिंध जे हिसे जो पाणी फ़राहम करण जे लाइ NOC जारी कई वई आहे। अहिड़ी NOC जारी करण ख़िलाफ़ सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर वज़ीर आज़म खे ख़त लिखी एहतजाज कयो आहे ऐं उन ख़त में चयो वियो आहे त इन क़िस्म जो गैर आइनी फ़ैसिलो आहे। जेसिताईं चूंडियल हुकूमत नथी अचे, आइनी घुर्जूं पूरियूं नथियूं कयूं वञनि, तेसिताईं अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो जेको आहे उहो मुलतवी कयो वञे ऐं वापसि वरितो वञे। इरसा तरफ़ां 17 जनवरी 2024 ते जेका रिपोर्ट जारी कई वई आहे, उन रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो हो त इस्लामाबाद जे अंदरि जेको इजलास थियो हुयो, उन में आबपाशी खातो पंजाब जे तरफ़ां इहा तजवीज़ ॾिनी वई हुई त चुलिस्तान जी ज़मीन खे आबाद करण जे लाइ पाणी फ़राहम करण जी NOC जारी कई वञे ऐं इन क़िस्म जी NOC जेकॾहिं जारी कई वञे थी त सिंधू दरिया ते जेको सिंध जे हिसे जो पाणी आहे, जेको अॻु में बि चोराइबो रहियो आहे गैर आइनी तौर ते, उहो पाणी जेको आहे चुलिस्तान खे आबाद करण जे लाइ फ़राहम कयो वेंदो। जॾहिं त चुलिस्तान जे हवाले सां इन खां पहिरें बि मुख़्तलिफ़ जेके फ़ैसिला कया विया आहिनि, उन ते सिंध हुकूमत लाॻीतो ख़दशनि जो इज़हार कंदी रही आहे। चश्मा जहलम लिंक कैनाल जे ज़रिए बि सिंध जे हिसे जो पाणी चोराइबो रहियो आहे, उन ते बि सिंध हुकूमत एहतजाज कंदी रही आहे मुसलसल लाॻीतो। सिंध जी सुञाण धुरियुनि जिन में मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी जेका आहे, उन बि इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे ऐं मुतालबो कयो वियो आहे त चुलिस्तान खे पाणी फ़राहम करण जे हवाले सां इरसा तरफ़ां जेका NOC जारी कई वई आहे, उहा NOC फ़ौरी तौर ते वापसि वरिती वञे। इन अहम इशू ते अॼोके प्रोग्राम में असांखे ॻाल्हाइण जे लाइ मीर मज़हर टालपुर जेके आबादगार बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हू पाणी जो जेको मामिलो आहे उन जा एक्सपर्ट बि आहिनि ऐं तजिए निगार बि आहिनि। मीर मज़हर टालपुर साहब खे प्रोग्राम में असां भलीकार चऊं था। मीर साहब, हीउ जेको इरसा जे तरफ़ां गैर आइनी तौर ते, गैर क़ानूनी तौर ते हिकिड़ो इजलास घुराए NOC जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे चुलिस्तान जी ज़मीन आबाद करण जे लाइ, ऐं उन हवाले सां 17 जनवरी ते 2024 ते हिकिड़ो इजलास बि थियो हो। उन इजलास में जेका रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें सिंध जे निगरान वॾे वज़ीर तरफ़ां निगरान वज़ीर आज़म खे ख़त बि लिखियो वियो आहे। हीउ फ़ैसिलो बुनियादी तौर ते गैर आइनी फ़ैसिलो आहे, छाकाणि त अहिड़ो अख़्तियार जेको आहे उहो असेंबली खे अख़्तियार आहे 2/3 मेजॉरिटी खां पोइ इन में आइन में तरमीम कई वेंदी। पर इरसा जे तरफ़ां इन क़िस्म जो गैर आइनी फ़ैसिलो जारी कयो वियो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त चुलिस्तान जी जेका ज़मीन आबाद कई वेंदी, उन हवाले सां इरसा खे तजवीज़ ॾिनी वई हुई त NOC जारी कई वञे ऐं इरसा तरफ़ां NOC बि जारी कई वई आहे। कीअं ॾिसो था इन गैर आइनी फ़ैसिले खे? महिरबानी साईं, असल में ही ॻाल्हि लीक थी आहे चीफ मिनिस्टर जे ख़त खां। इन खां पहिरीं त हिननि इन मसइले खे एडमिनिस्ट्रेटिवली पंहिंजे तौर ते हल करे छॾियो ऐं हालांकि ही एडमिनिस्ट्रेटिव इशू न आहे, ही आइनी आहे। इन लाइ 2/3 अमेंडमेंट कराइणी पवंदी, असेंबली जा मेंबर खपनि जंहिंखे तव्हांखे 2/3 अमेंडमेंट करे, छो जो इरसा एक्ट जेको आहे इहो सूबनि जे दरमियान पाणी जो मुआहिदो आहे ऐं इन में सभिनी सूबनि जो हिसो आहे। सिंध खे चूंकि टेल एंडर आहे ऐं इहा टेल एंडर जी पॉइंट पाकिस्तान हमेशह इंडिया वटि खणंदो आहे त असीं चूंकि टेल एंडर आहियूं, तंहिं करे असांजो राइट वधे। सो साॻी केस हिते इन में सिंध आहे ऐं टेल एंडर आहे, उन करे हिते सूबनि जो पाणी जी विरासत थियल आहे। इन अकार्ड ते सिंध जो वॾो एतिराज़ थियो आहे, छो जो जाम सदिक अली माण्हू हिकिड़े मेंबर ते हुकूमत ठाही हुई उन ज़माने में, पोइ बि अकार्ड थियो, पोइ उन ते माण्हुनि जी रिजर्वेशन अॼु ॾींहं ताईं रहियूं आहिनि। पर हाणे उहा ॻाल्हि ज़ाहिर थी चुकी आहे 91 खां वठी हेसी ताईं, टुडे इज़ 2024, त एतिरो पाणी आहे ई कोन। एतिरो पाणी कॾहिं इरसा विरहायो ई कोन्हे सूबनि जे दरमियान। हमेशह खोट विरहाए थी, वाद नथी विरहाए, ऐं खोट विरहाए थी त खोट वारा त पोइ टेल एंडर ई लोड़े थो। पर ही चूंकि एडमिनिस्ट्रेटिव इशू करे हिननि डील कयो आहे, तंहिं करे ही एक्चुअली आइनी इशू आहे ऐं हिननि खे न करणु खपे। ऐं हींअर ज़ाहिर ॻाल्हि पई आहे त ही सिंध जे बका जो मसइलो आहे ऐं सिंध में मौजूदा जेको पाणी आहे इहो मौजूदा आबादी जी लाइक़ु ज़मीनूं आहिनि, उन्हनि लाइ पाणी कोन्हे। ऐं तक बाक़ी तव्हां किथां पाणी खणो था? हा, पंजाब पंहिंजे सूबे मां पंहिंजी कोटा में अगरि पाणी खणे थो त इन ते त कोई एतिराज़ कोन्हे, ऐं उहो पंजाब खणी सघे थो। उन में इरसा एक्ट जी का ॻाल्हि ई कोन्हे, उहो पंजाब जो मेंबर रिक्वेस्ट करे सघे थो, उतां खणे। पर चूंकि ही इरसा जे बेसिक स्ट्रक्चर जी चेंजिस था आणी न,
ऐं उनजो चेयरमैन हाणे मथां थो करे, प्राइम मिनिस्टर थो करे, तंहिं करे इहो मुमकिन कोन्हे, इहो पावर सिर्फ़ु 2/3 असेंबली में आइनी अमेंडमेंट में आहे। पर हाणे वधीक माण्हुनि खे अंदाज़ो थींदो वञे त इन अरसे में त पाणी चूंकि न आहे। ऐं मथां वरी इहो ई शइ मुसीबत हिकिड़ी ॿी थिए पई त अफ़गानिस्तान में 4 डैम ठहनि पिया। हाणे उन में काबल रिवर जो पाणी जेको हुते अटक वटि असांखे इंडस में मिले थो, इहो पाणी तव्हां सम्झो त 4 आना वञी बचंदो, 12 आना पाणी हुते हू डैम ठाहिनि पिया पंहिंजे इस्तेमाल लाइ, ऐं पंहिंजा कैनाल सिस्टम ठाहिनि पिया, पंहिंजो पावर जनरेशन कनि पिया अफ़गानिस्तान वारा, ऐं उन ते तमामु तेज़ी सां कमु थिए पियो। उन में 4 डैम आहिनि जेके इन ते काबल रिवर ते ठहणा आहिनि, जंहिंजो असां ते असरु पवंदो, छो जो इंडस में मेन एंट्री में इहो पाणी आहे जेको काबल जो अटक वटि अचे थो। हाणे 2 सालनि खां पोइ इहो पाणी बि असां वटि खुटंदो, छो जो इहो पाणी असांजो कोन्हे, पर असां विरहाए छॾियो आहे। ऐं इहो अर्ज़ु थो करियां त इहा ॻाल्हि में सिंध जा माण्हू क्लियर आहिनि। पाणी जे मामले में, दरिया जे मामले में सिंध जो रोज़गार जो मसइलो आहे, ऐं इहो मामिलो सफ़ा साफ़ आहे। इन में का बि हुकूमत, मुशर्रफ जे दौर में मुशर्रफ सां जेके हमदर्द माण्हू हुआ, उनजी हुकूमत हुई, उन्हनि इनकार करे छॾियो जॾहिं डिक्टेटरशिप हुई। त हाणे त मुमकिन कोन्हे, छो जो शयूं साफ़ साफ़ तय थियल आहिनि ऐं माण्हू उन तजुर्बे मां सिखी चुका आहिनि। बाक़ी हाणे चुलिस्तान सां ऐं त मूंखे सम्झ नथी अचे त केरु हिननि बादशाहनि खे इहा सलाह थो ॾे। चुलिस्तान जी जेका सॉइल कंडीशन आहे, जेका ज़मीन आहे, उहा वारियासी आहे। उन में सॼे दरिया जो पाणी, सॼो पंजाब ऐं सिंध जो पाणी खणी वञनि न, त बि उहो पाणी उनखे न मिलंदो, छो जो ज़मीन वारियासी आहे। हुते सिर्फ़ु बरसाति खां सवाइ ॿियो को तरीक़ो न आहे। फ्लड इरीगेशन जी हुते गुंजाइश कोन्हे। बाक़ी हाणे ज़ोरी ऐं ज़बरदस्ती आहे, उहो त पोइ कंदा अचनि पिया, भले कनि पिया, ॿियो त को तरीक़ो कोन्हे, पर आहे ज़ोरी ऐं ज़बरदस्ती चई सघिजे। जी साईं। मीर साहब, हिन खां पहिरें बि असां ॾिसूं था त चश्मा जहलम लिंक कैनाल जे ज़रिए जेको आहे सिंध जे हिसे जो पाणी चुराइबो रहियो आहे। सिंध हुकूमत तोड़े सिंध जी जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, सिंध जा आबादगार, पाणी माहिर, उहे सख़्तु एहतजाज कंदा रहिया आहिनि, पर उन्हनि जे एहतजाज जो अॼु ॾींहं ताईं अज़ालो न थियो आहे। हीउ जेको चुलिस्तान जी गैर आइनी फ़ैसिलो करे NOC जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे इरसा पारां, अवां कीअं सम्झो था त निगरान हुकूमत खे छा अहिड़े क़िस्म जो मैंडेट आहे? जीअं ख़ुदि मक़बूल बाकर जेको निगरान वॾो वज़ीर आहे, उन बि ख़दशनि जो इज़हार कयो आहे। पीपल्स पार्टी ऐं ॿियूं जेके कॉम्प्रेस जमायतूं आहिनि, उन्हनि तरफ़ां बि सख़्तु एहतजाज कयो वियो आहे। सिंध जी सुॼाण धुरियूं बि मुसलसल एहतजाज कंदियूं रहियूं आहिनि। अवां सम्झो था त छा निगरान हुकूमत खे अहिड़े क़िस्म जो गैर आइनी फ़ैसिलो करण जो को अख़्तियार या मैंडेट मिलियो आहे? साईं, मूं अॻु में अर्ज़ु कयो त ही केयरटेकर त ठहियो, ही सिंपल मेजॉरिटी खे बि हक़ कोन्हे अगरि क़ौमी असेंबली में का सिंपल मेजॉरिटी अचे हुकूमत ऐं उहा बि कानून खे तब्दील करे। ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, आइनी अमेंडमेंट आहे। हिन लाइ तव्हांखे नेशनल असेंबली में 2/3 खपे थी। तंहिं करे ही मुमकिन कोन्हे। ही कानूनी ऐं आइनी मसइलो आहे जंहिंखे ही इंतज़ामी तरह सां हल करे। ॾिसो, ही जेके लिंक कैनाल खोलिया अथनि, इहे लिंक कैनाल हिननि खोलिया, इहा साबित, मूं अर्ज़ु कयो न पहिरीं, इहे साबित थी चुको त जेके बरसाति में खोलणा हुआ, फ्लड कैनाल हुआ, उहे सॼो साल था हलाइनि। तंहिं करे हाणे इहे इलाही शयूं साबित थी चुकियूं आहिनि, ऐं जेके सिंध जा ग्रीवेंसिस आहिनि उहे साबित थी चुका त साईं असां सां ज़्यादती आहे। का बि हुकूमत, को बि माण्हू सिंध जो या ऑफिसर इहो नथो करे सघे। जेको कंदो उहो सिंध सां गद्दारी थींदी, गद्दारी सम्झी वेंदी। तंहिं करे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त कंहिंखे बि इख़्तियार कोन्हे। इख़्तियार सिर्फ़ु 2/3 कनि, पोइ ॾिसूं उन वक़्तु ॾिसंदासीं केरु थो, कहिड़ियूं पार्टियूं ऐं कहिड़ा माण्हू था उनखे साथ ॾियनि। लेट सी, पोइ उन वक़्तु ॾिसंदासीं। मीर साहब, जेके गैर आइनी तव्हां चओ त निगरान हुकूमत छा, पर कंहिं बि हुकूमत खे इहो अख़्तियार न आहे जेसि ताईं नेशनल असेंबली मां 2/3 मेजॉरिटी तहत अहिड़ो फ़ैसिलो सादिर नथो कयो वञे। जेके ही गैर आइनी फ़ैसिला कया वञनि था, उनजो नतीजो छा निकिरंदो? छाकाणि त सिंध हिकिड़ो फेडरेटिंग यूनिट आहे, फेडरेशन जेका आहे उहो फेडरेटिंग यूनिट पाण में गॾिजी हलाइनि था। इन क़िस्म जे गैर आइनी फ़ैसिलनि सां हिन फेडरेशन जे लाइ या मजमूई तौर ते जेको आहे उहा नतीजा कहिड़ा निकिरंदा? साईं, उहे नतीजा नज़र अचनि पिया। तव्हांजा वेस्टर्न बॉर्डर बलोचिस्तान खेती के बिल्कुलु वनरेबल आहिनि। तव्हांजो गिलगित बलोचिस्तान नगर में नगर मूवमेंट हले पई। जेके हू चवंदा असांखे राइट खपनि, प्रॉमिस जा राइट खपनि गिलगित बलोचिस्तान खे, उहो तव्हांजो मोस्ट सेंसिटिव एरियो आहे, जंहिंमें अफ़गानिस्तान आहे, इंडिया आहे, चाइना आहे, पाकिस्तान आहे। द मोस्ट सेंसिटिव एरिया ऑफ द पाकिस्तान गिलगित बलोचिस्तान आहे। उते मूवमेंट हले पई। माण्हू हिन सर्दी बर्फ़ में माण्हू रोडनि ते महीने खां एहतजाज हले पियो राइट्स ते। ऐं बलोचिस्तान जे माण्हुनि जो तव्हां राइट ॾिसो। तव्हां हिन अहिड़े हालत में तव्हां सिंध जे माण्हुनि ते रोज़गार था कसियो।
माण्हू त ही मूंखे सम्झ में नथी अचे तव्हां 6 लख एकड़ ज़मीन आबाद करे तव्हां मुल्क था ठाहियो ईअं मुल्क हलंदा आहिनि एडमिनिस्ट्रेटिवली तव्हां इशूज़ खे हैंडल करे तव्हां ईअं था करियो ऐं हिन जो इफेक्ट सिधो सिधो नज़र अचे पियो साईं भले कंहिंखे नज़र न अचे भले न अचे पर नज़र अचे पियो तव्हां मूवमेंट्स त ॾिसो करंटली मूवमेंट त ॾिसो नगर जी मूवमेंट ॾिसो बलूचिस्तान जी मूवमेंट ॾिसो KPK में अफगानिस्तान डेवल लाइन खे क़बूल ई कोन थो करे 93 में ख़तमु थी वई 100 ईयर गुज़री विया तव्हां कहिड़ी हालतुनि में वेठा आहियो त बाक़ी तव्हां बचियो आहे अबरो सबरो सिंध उन सां त उहो अॻे ई भित सां लॻल आहे उहो अॻे ई ॾुखियो आहे मीर साहब जी चयो त सिंध सां लाॻीतो ज़्यादती थींदी रही आहे उहो अॻु में ई उनखे भित सां लॻायो वियो आहे हिन खां पहिरें जेको फ़ैसिलो आयो त उन फ़ैसिले में कारपोरेट फार्मिंग जे नाले ते 52,000 एकड़ ज़मीन जेका आहे उनजी लीज़ कई वई उन ते बि सिंध जी सुञाण धुरियुनि तरफ़ां सख़्तु एहतजाज कयो वियो पर उनजो बि अॼु ॾींहुं ताईं अज़ालो न थी सघियो आहे त अहिड़ी सूरताल में इर्सा जेका आहे उहा मुसलसल भञकड़ी कंदी रही आहे असां चश्मा जहलम लिंक कैनाल जो मिसाल वठूं था त उहो बि फ्लड कैनाल आहे पर उतां बि पाणी चोराइबो रहंदो आहे स्पेशली पाणी जे इशू ते सिंध अॻु में ई भोगींदी रही आहे टेल जा आबादगार लाॻीतो एहतजाज कंदा रहिया आहिनि सिंध में वॾो पाणी जी खोट जो जेको तमामु वॾो मसइलो आहे त अहिड़े क़िस्म जी सूरताल ते सिंध जी जेके सुञाण धुरियूं आहिनि मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि खे कहिड़े क़िस्म जो लाहेमल जोड़णु खपे जी साईं सिंध जी अवाम खे सिंध जी सुञाण धुरियुनि खे पॉलिटिकल पार्टियुनि खे कहिड़ी लाइन वठणु खपे कहिड़े क़िस्म जो लाहेमल जोड़णु खपे पॉलिटिकल पार्टियुनि खे स्टेट फॉरवर्ड इहो मर्कज़ खे हर माण्हू खे इहो सिग्नल ॾियणु खपे त ही नथो थी सघे ही मुमकिन कोन्हे भले केतिरो बि सरकार खे वेझो माण्हू हुजनि या पार्टियूं हुजनि ऐं उन्हनि खे हुकूमतुनि जी लालचियूं हुजनि ही इशू अहिड़ो आहे पाणी जो तव्हांखे मूं पहिरीं अर्ज़ु कयो त मुशर्रफ जे वक़्त में जेके मुशर्रफ सां वास्तेदार माण्हू हुआ ऐं मार्शला हुई उन्हनि हथ मथे खणी छॾिया हुआ छो जो हिन मसइले ते 80 खां वठी सिंध में बाक़ाइदे हिकिड़े डिटेल ॾिनल आहिनि ते किताब छपियल आहिनि ऐं माण्हू क्लियर आहिनि ऐं माण्हू जो रोज़गार जो मसइलो आहे माण्हू जूं ॿाराड़ियूं असांजूं 70-75% ज़मींदारी सां वास्तो थियूं रखनि असां सिंध जा माण्हू पीऊं इहो पाणी था असां वटि ज़मीन जो पाणी खारो आहे असीं इहा ॻाल्हि पंजाब खे या ॿियनि सूबनि खे सम्झ में नथी अचे हू सम्झंदा बोर करियो असीं बोरिंग नथा करे सघूं असांजो ड्रिंकिंग पाणी जीअण जो मसइलो आहे ही मामिलो ज़मींदारी ऐं कमाई खां सवाइ जीअण जो मसइलो आहे तंहिं करे इहा ॻाल्हि सभिनी खे स्टैंड वठणु खपे पर हिन में ॾिसूं था केरु सरकार जा वफ़ादार आहिनि उहे बि ज़ाहिर थींदा ऐं सिंध जा वफ़ादार आहिनि उहे बि ज़ाहिर थींदा महिरबानी मीर मज़हर टालपुर साहब नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था ब्रेक खां वापसी ते मुल्क जे अंदरि जेका इलेक्शन जे हवाले सां सूरताल आहे इलेक्शनी मंज़रनामे ते पाण गुफ़्तगू कंदासूं नंढो कमर्शियल ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था वेलकम बैक नाज़रीन इलेक्शन जी सूरताल जे हवाले सां आसिफ ज़रदारी अॻूणो सदर जो इंटरव्यू निजी TV चैनल ते आहे जंहिंमें हुनजो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ शुरू खां वठी लाॾो रहियो आहे ऐं जॾहिं हू लाॾो नथो रहे त उनखे इक़्तिदार खां ॿाहिरि कयो वञे थो शहबाज़ शरीफ़ जे लाइ चयो आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त शहबाज़ शरीफ़ लकीर जो फ़क़ीर हो ऐं हू आउट ऑफ बॉक्स उनखे सोचणु नथो अचे बिलावल भुट्टो ज़रदारी जे लाइ आसिफ ज़रदारी जो चवणु हो त हुनखे बिलावल खे हू वज़ीर आज़म ॾिसणु चाहे थो ऐं जेको 16 महीननि जो इक़्तिदार हुयो उनमें जॾहिं परॾेही उनखे वज़ारत मिली त उनमें उनजो चङो ख़ासो तजुर्बो थी चुको आहे पंजाब जे हवाले सां आसिफ ज़रदारी जो इहो चवणु हो त पंजाब जे अंदरि जेको एंटी नवाज़ वोट आहे उहो वोट असां कोशिशि कयूं था त उहो पीपल्स पार्टी खे मिले ऐं PTI जे हवाले सां उनजो चवणु हो त PTI साइड शो आहे ऐं हू रुगो बदतमीज़ी करे सघनि था उनजो को बि पॉलिटिकल असर रसूख़ न आहे ऐं आसिफ ज़रदारी जो इहो चवणु हुयो त ईंदड़ हुकूमत जेका आहे
उहा पीपल्स पार्टी ठाहे सघे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर अज़म थी सघे थो पियो। पंजाब जी सूरत हाल ऐं मुख़्तलिफ़ जेका मजमूई आसिफ़ ज़रदारी जेके आहिनि सूरत हाल ते जेको तज़ियो पेश कयो आहे, उन हवाले सां असांखे प्रोग्राम में जेको आहे वो ज्वाइन किया है। सीनियर तजिए निगार हैं शाहीन कुरैशी साहब। शाहीन कुरैशी साहब, आपको हम प्रोग्राम में वेलकम कहते हैं। कैसे देखते हैं इलेक्शन जो है वो नज़दीक आ रही है, 8 फरवरी को इलेक्शन है। आसिफ जरदारी का इंटरव्यू, उसमें आसिफ जरदारी का कहना है कि आने वाली हुकूमत पीपल्स पार्टी बना सकती है। कैसे देखते हैं आसिफ जरदारी ने जो इंटरव्यू में दावे किए हैं, और स्पेशली पीटीआई और नवाज लीग के हवाले से जो उनका तजिया है, आप कैसे देखते हैं उसको? मैं समझता हूँ कि वो अपनी पॉलिटिक्स जो है इस वक्त जो पाकिस्तान पीपल्स पार्टी में बिलावल भुट्टो की एक जारहाना और मतलब अपने पॉलिटिकल प्रोग्राम के मुताबिक है, कंप्रोमाइज नहीं है। क्योंकि ये जो है ना, आसिफ जरदारी साहब भी ये कह रहे थे कि बिलावल का तो अपना नुक्ता नजर है, वो तो काबीना से भी जो है शहबाज शरीफ की उसमें इस्तीफा देना चाहते थे, ये बात दुरुस्त है। तो कहने का मकसद है कि जब उनको ये सवाल किया गया कि भाई अगर आपके पास अक्सरियत नहीं तो वो अपोजिशन में बैठना चाहेंगे, इसलिए कि वो अपने कंप्रोमाइज पॉलिटिक्स नहीं करना चाहते। वो अवाम के लिए जो भी एजेंडा रखते हैं, इक्तसादी हो, बहाली का हो, महंगाई के खात्मे का हो और बेरोजगारी के खात्मे का हो, जो कुछ भी, और सियासी एजेंडा भी उसके अंदर है। तो असल तो लड़ाई 18वीं तरमीम के ऊपर होनी है बिलाखिर पाकिस्तान के अंदर, कि जो नून लीग का एजेंडा है, और नून लीग और काफ लीग ने एमक्यूएम ने जो एग्रीमेंट का ऐलान भी किया है कि हम तरामीम करेंगे और जो है डेवोल्यूशन प्लान को चेंज करेंगे, उस पर वो क्लैरिटी है। और एक्चुअल पॉलिटिकल लड़ाई यहीं पे होगी, क्योंकि वो लोग जो पीटीआई से निकल के इस्तेकाम पार्टी वगैरह में गए, वो खुद उनके साथ शेक हैंड कर चुके हैं नून लीग, और उसकी भी वजह यही बनती है कि वो भी 18वीं तरमीम की किसी न किसी शक्ल में वापसी की जो है बात चल रही है। तो जबकि जो पीपल्स पार्टी का पूरा एजेंडा है वो अवाम के लिए कुछ करने का है, और उसका टारगेट जो है मजीद जो है 16 महकमों के फंड पर और जो सब्सिडीज जो है एलीट क्लास को दी जा रही हैं उस पर है। तो बिलावल भुट्टो तो अवाम के लिए कुछ करने के लिए फंड जनरेट करने का एजेंडा दे चुके हैं, जबकि अपोजिशन जो दूसरी पार्टियां हैं उनके मुखालिफिन नून लीग और इस्तेकाम पार्टी और एमक्यूएम जैसी प्रो एस्टेब्लिशमेंट पार्टियां जो हैं वो काफ लीग पर हमलावर होना चाहती हैं। जबकि पीटीआई की तरफ से भी बड़ी कंफ्यूज बात आई है कि वो जब ये कहते हैं कि वजीर आजम का इंतखाब बराह रास्त होना चाहिए, तो वो किसी न किसी ढके छुपे अंदाज में सदारती निज़ाम की बात कर रहे हैं। तो इस मुल्क के अंदर जो पॉलिटिकल असल में सियासी लाइन है वो ये है कि पार्लियामेंट की बालादस्ती और अवाम के लिए काम करना है, कि रूलिंग एलीट के लिए काम करना है, जो कि एक आज तक का 75 साल का तारीख है हमारी, और जिसके अंदर जो है शो ऑफ बहुत ज्यादा है। कर्जे लेके मोटरवेज दिखा दें, ऑरेंज ट्रेन दिखा दें, और जो है अर्बन सेंटर के अंदर लोगों को ये दिखाया जाए। लोगों की जिंदगी का सिलसिला जारी रहना बड़ा मुश्किल हो चुका है, और कोई इस वक्त कोई ऑरेंज ट्रेन खाने के लिए नहीं रहेगी। शाहीन साहब, आपने 18वीं तरमीम की बात की। 18वीं तरमीम के हवाले से नवाज लीग या दूसरी जो प्रो एस्टेब्लिशमेंट पार्टीज हैं उनका यह कहना है कि ये रोल बैक होना चाहिए। एस्टेब्लिशमेंट की लाइन आपको क्या लगती है? एस्टेब्लिशमेंट क्या चाहती है कि 18वीं तरमीम खत्म होनी चाहिए या उसको कंटिन्यू रहना चाहिए? एस्टेब्लिशमेंट की लाइन क्या हो सकती है? देखिए, इस्टेब्लिशमेंट की लाइन जो है वो तो ये नजर आ रहा है कि जिसका ऐलान जो है नून लीग की तरफ से किया गया कि साड़ी गल हो गई है, और उसके बाद जिस तरह उन्हें प्रोटोकॉल मिला और जिस तरह आकर उनके केसेस खत्म हुए, और उसके बाद जिस तरह वो इंतजार करते रहे कि इलेक्शन जरा ताखीर मजीद हो जाए, लेकिन जो है उनके मुखालिफ जो है पीटीआई के बानी सरबराह का कोई साइड लाइन हो जाए। लेकिन अब वो जो मुतहर्रिक हुए हैं वो इंतखाबी निशान बल्ले के बाद थोड़े से एक्टिव हुए हैं, क्योंकि उनको सारों को खींच कर बिलावल ले आए थे जब उन्होंने अपनी सियासी कैंपेन बड़ी अग्रेसिव तरीके से की, तो वो मजबूरन सब निकले हैं, जिसके अंदर नवाज शरीफ, मरियम नवाज और शहबाज शरीफ भी मजबूरन आए हैं। वरना तो हो ही रहा था कि वो ये समझ रहे थे
کہ جو ہے ان کو کوئی بڑی ساری سزا ہو جائے گی اور لوگ بددل ہو کے جو ہے پی ٹی آئی سے نکل آئیں گے تو پھر جو ہے نون لیگ اپنے ایجنڈے پہ چلے گی. اسٹیبلشمنٹ کا جہاں تک آپ نے سوال کیا تو میں ایک سوال ضرور کروں گا کہ جو گزشتہ روز جو ہے پنڈی میں بی بی شہید کی جامع شہادت کی جو جگہ ہے لیاقت باغ سے انہوں نے جو کہا ہے, انہوں نے یہ کہا ہے بلاول نے کہ اگر کیا نام لیتے ہیں کہ چوتھی دفعہ پاکستان کے عوام جو ہیں وہ ان کو وزیر اعظم نہیں دیکھنا چاہتے اور ہم قبول نہیں کریں گے. اس کا مطلب یہ ہے کہ اس کو اگر ایجنڈے کو لایا گیا تو انہوں نے برملا اعلان کیا ہے کہ ہم مخالفت کریں گے, اور انہوں نے کہا کہ جب پاکستان کے اندر اقتصادی بدحالی ہے تو پاکستان آگے کیسے چل سکے گا اس طرح سے. تو اب ایس آئی ایف سی کا جو ایجنڈا لے کر ہماری جو ہے جنرل عاصم صاحب نے ایک انیشیٹو لیا تھا, وہ اگر ملک کے اندر سیاسی عدم استحکام ہو جاتا ہے اور سیاسی جو ہے پارٹیاں اس طرح محسوس کرتی ہیں کہ جو ہے کسی کو چوتھی دفعہ لایا جا رہا ہے, تو انہوں نے واضح طور پہ بلاول بھٹو نے آج بھی بات کی ہے کہ اگر آپ پی ٹی آئی نے تو جو ہے ماننا نہیں ہے اس الیکشن کو, لیکن اگر ہم نے بھی کوئی اپنا احتجاجی سلسلہ شروع کر دیا, جس طرح ہمارے لوگوں کو لاہور میں گرفتار کیا جا رہا ہے, جس طرح بینر پوسٹر پھاڑے جا رہے ہیں, آج انہوں نے چیف منسٹر نگران جو ہیں ان سے بھی یہ مطالبہ کیا اور سوال کیا, چیف سیکرٹری تک انہوں نے جو ہے انتظامیہ کو کہا ہے کہ یہ کیا ہو رہا ہے. تو وہی بات ہے کہ انہوں نے کہا کہ جب ہمارے طرف کوئی پی ٹی آئی کے کونسلر آتے ہیں یا ہمیں جوائن کرتے ہیں تو ان کی گرفتاری کر لی جاتی ہے. تو یہ سیاسی معاملہ جو ہے بہت آگے چلا گیا ہے. میرا خیال ہے کہ ابھی میڈیا میں اس سطح پہ ڈسکشن نہیں ہوئی کہ بلاول جو ہے کیا میسیجنگ کر رہے ہیں. بلاول یہ کہہ رہے ہیں کہ اگر سیدھے سیدھے الیکشن ہو جائیں تو اس کے اندر تو جو ہے کوئی بھی نتائج آ جائیں تو وہ اگر اکثریت نہیں ہوگی تو اپوزیشن میں چلے جائیں گے, لیکن بہر صورت اگر کوئی لانے کے لیے چوتھی دفعہ وزیر اعظم بنانے کے ایجنڈے پہ چلے تو جو ہے یہ ہو سکتا ہے کہ یہ انتخابی جو کے بعد جو مدت ہے وہ مختصر بھی ہو جائے اور اس کے اندر جو ملک کو اقتصادی جو ہے بحالی اور اقتصادی پیش رفت کی جو ضرورت ہے وہ تمام جو ہے مراحل شاہین صاحب, آپ کو کیا لگتا ہے, جیسے بلاول کا کہنا ہے کہ چوتھی بار نواز شریف کو پرائم منسٹر جو ہے وہ نامزد کرنے کی کوشش کی جا رہی ہے, یا اس طرح کی آصف زرداری نے بھی کہا ہے کہ اگر نتائج اس طرح کے آئے تو ہم بارڈر جو ہے بلوچستان اور سندھ کا وہ بھی بند کر سکتے ہیں. آپ کیا سمجھتے ہیں کہ نواز شریف جو اس وقت ملک میں ہیں تو واقعی اسٹیبلشمنٹ نے ان کو گرین سگنل دیا ہوا ہے, یا اب تک معاملات جو ہیں وہ پوری طرح سیٹل نہیں ہو پائے ہیں؟ دیکھیے, اسٹیبلشمنٹ کے ساتھ ان کا لڑائی بھی ہوتی ہے, لیکن اسٹیبلشمنٹ کے ساتھ ہی جو ہے وہ ضمانتیں اور بیچ میں جو ہے مذاکرات کر کے پہلے بھی دور میں وہ سعودی عرب چلے گئے تھے, اب بھی جو وہ جو ہے پلیٹلیٹس کے معاملات کے بعد جو جا کے 4 سال باہر رہ کے آئے ہیں وہ بھی اسٹیبلشمنٹ کے بغیر نہیں ہوا, اور یہی تضاد جو ہے سیم پیج والوں کے درمیان بن گیا کہ جو ہے جنرل باجوہ اور عمران خان کے درمیان جو اختلافات کی مین وجہ یہ بنی. تو جب ان کو باہر بھیجا گیا وہ باہر آرام سے بیٹھے رہے, اور اس کے بعد جب وہ آئے ہیں تو کہاں سارا نظر آ رہا ہے کہ ایجنڈا جو سیاسی ہے وہ 18ویں ترمیم کی واپسی کا ہے, کہ مرکز کے پاس بجٹ لے جانے کے لیے جو ایجنڈا عمران خان کو دیا گیا تھا, پی ٹی آئی کو دیا گیا تھا, اور جس طرح ان کی حکومت بنائی گئی تھی تو اس کے اندر جو پیپلز پارٹی کی حکمت عملی تھی وہ کارگر رہی کہ اس کے اندر وہ 18ویں ترمیم کی طرف کوئی پیش رفت نہیں کر سکے. اور کیونکہ اس جو ہے بانی چیئرمین پی ٹی آئی کے پاس سیاسی تدبر اور سیاسی حکمت عملی کی کمی تھی, وہ تو لڑتے رہ گئے, تو لہٰذا وہ اسٹیبلشمنٹ کا جو ایجنڈا ہے 18ویں ترمیم کی واپسی کا, جس پہ این کیو ایم بھی جو ہے علل اعلان بات کر رہی ہے, وزیر دفاع خواجہ آصف نے بھی کوئی ہفتہ پہلے سیالکوٹ میں ایک اوپن بات کی ہے کہ ہم 18ویں ترمیم کو ضرور دوبارہ سے
डिस्कस करके दोबारा लाना चाहते हैं और उसको शाहीन साहब, पंजाब की सूरत-हाल आप कैसे देख रहे हैं? जाहिर है कि पंजाब से ही जो ज्यादा नशिस्तें लेगा वही प्राइम मिनिस्टर भी बन सकता है, तो पंजाब में सूरत-हाल क्या है? वहाँ आज़ाद अराकीन हैं, उनको बल्ले का निशान नहीं मिला, लेकिन वो आज़ाद अराकीन इलेक्शन कॉन्टेस्ट कर रहे हैं। नवाज लीग भी हमें नज़र आ रही है, वो भी जलसे कर रहे हैं। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जरदारी और आसिफ जरदारी वो भी काफ़ी सरगर्म है। दूसरे जो ग्रुप हैं इस्तेहकाम पार्टी वगैरह वो भी हमें नज़र आ रहे हैं। तो पंजाब का इलेक्शनी मंजरनामा इस वक्त हम अगर आपको कहें तजिया करें तो इस वक्त कौन सी पार्टी जो है वो ज़्यादा आपको सरगर्म आ रही है, और वोट के जो एक ट्रेंड्स है वो किस तरह आप देख रहे हैं इलेक्शन में जो जलसे हो रहे हैं? देखिए, मैं ये समझता हूँ कि ये पाकिस्तान के सियासी मंजर पर पहली दफा इस तरह की मंजर कशी आपको नजर आ रही है। पहले तो भुट्टो और एंटी भुट्टो वोट होती थी, और पीएनए के बाद और फिर आईजीआई के बाद नवाज शरीफ के दौर में भी, बीबी शहीद के दौर में भी भुट्टो और एंटी भुट्टो वोट चलता रहा। उसके बाद जब थर्ड फोर्स क्रिएट करने का एजेंडा जो है कुछ जर्नैलों की तरफ से किया गया, तो उस पर 22-23 साल से काम हो रहा था जब से वर्ल्ड कप की कहानी चली थी। चूंकि हम इसके ऊपर काम खुद कर रहे थे बतौर सहाफी, और हम इन चीजों को मॉनिटर कर रहे थे और इनके पॉलिसी साजों से और बिमा इमरान खान से भी इन्वॉल्व थे, तो और वो इनके दोस्त भी ये कहते थे कि इमरान खान में जल्दबाजी बहुत है कि जो स्टूडेंट्स जो हैं 6वीं 7वीं उम्र के और छोटी छोटी क्लासेस में, उनको जो इमरान खान के दस्तखत दिए जा रहे हैं तो वो अभी वोटर बनेंगे 10-15 साल बाद, लेकिन ये हर दफा इलेक्शन लड़के एक सीट लेके बैठ जाते हैं, जबकि एस्टेब्लिशमेंट कहती है कि ये पनीरी जो लगाई है ये पौधा बनेगा जो है जब 18 साल में वोटर बनने के बाद। तो मेरी जहांगीर जो शौकत तरीन वगैरह से और जो आशिफ कुरैशी वगैरह जो इनके दोस्त होते थे, मैं इन मामलात के अंदर बड़ा एक कड़ी नजर रखता था कि थर्ड फोर्स का तजर्बा क्या हो रहा है, और वो थर्ड फोर्स जो है पाशा वगैरह, जनरल पाशा वगैरह के दौर में सामने आ गई लोगों के। और उसके बाद तो आज प्रो एस्टेब्लिशमेंट पार्टियां भी नून लीग जैसी यही कहती हैं कि उनको किस तरह लाया गया, और वो जिस तरह बिलावल ने उनको सेलेक्टेड कहा। तो कहने का मकसद ये है कि आज मंजर पहली बार ऐसा है कि पीटीआई जो है, जो लाडला 2 बनी थी, लाडला 1 तो हमेशा जो है नवाज शरीफ रहे हैं, तो उन्होंने एस्टेब्लिशमेंट ने ये किया था कि लाडला 1 और लाडला 2 अपना ले आए थे, और पॉलिटिकल पार्टी जो है वो पीपल्स पार्टी थी। तो लिहाजा वो उनके साथ पहले उनके बानी चेयरमैन जो है उनकी शहादत हुई, बीबी की शहादत के बाद पार्टी को बचाना, कायम रखना ये बहुत बड़ा चैलेंज था, जबकि मुल्क के अंदर इक्तिसादी बदहाली भी थी और लॉ एंड ऑर्डर का और दहशत। शाहीन साहब इस मुल्क के जो मैं आता हूं तो आज का इलेक्शन जो है, अगर इसमें मैं 2 मिनट में बताऊं कि आज देखिए कि प्रो पीटीआई जो पीटीआई में से प्रो एस्टेब्लिशमेंट एलिमेंट वाज़े तौर पे है, वो सामने आ चुका है। जो प्रेस कॉन्फ्रेंस ग्रुप है जो पीटीआई से बाहर आया है वो नून लीग के साथ है, और आज लाहौर में और पंजाब के कुछ इलाकों के अंदर नवाज शरीफ, जहांगीर तरीन और अलीम खान की तस्वीर इकट्ठी नजर आती हैं, और वहां सीट एडजस्टमेंट हो चुकी है। पीपल्स पार्टी ने बहुत अरसे के बाद बिलावल भुट्टो की नौजवान क़यादत के सिलसिले में बहुत एग्रेसिव एंट्री डाली है, लेकिन अगर आप ये देखें कि जमात इस्लामी भी इस दफा जो है काफी कैंडिडेट लेकर आई है, तहरीक लब्बैक पाकिस्तान भी है, और आजाद भी हैं और अदरवाइज आजाद भी हैं। पीटीआई के हवाले से आजाद हैं सिंबल ना मिलने के बाद। और तीसरे नंबर पे है कि लेवल प्लेइंग फील्ड नहीं है, जो कल के रोज संडे को हुआ है कि जब आप मुखालिफ को एक एहतजाज या जो है अपनी रैली की भी इजाजत नहीं देते और उसके ऊपर पुलिस हिट करे या रात ही को गिरफ्तारियां शुरू कर दे, तो इसका मतलब ये है कि ये इलेक्शन का नतीजा जो है इजहार राय देखकर नहीं कोई भी तबसरा निगार कर सकता, क्योंकि इसके अंदर इम्कान नजर आ रहे हैं कि बहुत सारे फैक्टर होंगे। क्या इससे पहले गिरफ्तारियां हो जाएंगी, क्या जो पीटीआई का वोटर जो है उसको बदल कर दिया जाएगा, या वो निकलेगा और वो अपना बदला गुस्से के जरिए लेगा। तो उस सूरत में, तमाम सूरतों में जो है वोटों की तकसीम का मामला जो है वो नताइज के लिए बहुत अहम होगा कि नून लीग का वोट कितना होगा, सीटें कितनी हो सकती हैं, उसके अंदर पीटीआई के आज़ाद लोग कितने आ सकते हैं, पीपल्स पार्टी का शेयर जनूबी पंजाब में और सेंट्रल पंजाब में भी
कदरे किस तरह से तकसीम हो सकता है, और दीगर पार्टियों के वोटों की तकसीम जिस तरह पहले तहरीक लब्बैक की होती थी, अब जमात इस्लामी के वोट भी इसी तरह से हैं, तो वो बड़े एक नया चूंकि इस तरह का इलेक्शन हो रहा है, तो लिहाजा बहुत सरप्राइज रिजल्ट भी आ सकते हैं, बड़े बड़े कम मार्जिन से भी जो है चीजें हो सकती हैं। और ये जो आखिरी 6-7 दिन रह गए हैं, इसके अंदर भी अगर कोई फैसला ऐसा हो जाता है, जो बिलावल उनको कह रहे हैं कि शेर का शिकार जो है तीर के ही जरिए किया जा सकता है, तो अगर इनको पीटीआई के लोगों को या उनके आज़ाद जो मेंबर हैं उनको कोई भी अगर मौका ना दिया गया, तो मैं ये समझता हूँ कि वो काउंटर प्रोडक्टिव भी हो सकता है और वो रद्द अमल में वोट जो है नून लीग के खिलाफ नाज़रीन इस्तेमाल हिते हो सकता प्रोग्राम है। जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। शाहीन कुरैशी साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।